मखसूस सीटन ते नज़रसानी जूं दरख़्वास्तूं सेप्टेम्बर में ख़त्म थींदड़ मोकलुनि बाबति मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो आहे। सुप्रीम कोर्ट जी प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जी 8 जुलाई ते थियल 17 इजलास जा मिंट्स जारी किया विया आहिनि। दस्तावेज़नि मूजिबि इजलास में मखसूस सीटनि जे फ़ैसिले ते नज़रसानी जूं दरख़्वास्तूं मुक़ररु करण वारो मामिलो बहस हेठि आयो। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर चयो त नज़रसानी रुगो उहे ई 13 जज ॿुधी सघनि था जिन मुख्य केस ॿुधो। केस जो तफ़सीली फ़ैसिलो बि जारी नाहे थियो। दस्तावेज़नि में ॿुधायो वियो त कमेटी फ़ैसिलो कयो त नज़रसानी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी गर्मियुनि जी मोकलुनि बाबति थींदी। जजनि वारी कमेटी जी अक्सरियत नज़रसानी दरख़्वास्तूं गर्मियुनि जी मोकलुनि बाबति मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो। दस्तावेज़नि मूजिबि चीफ जस्टिस नज़रसानी दरख़्वास्तूं मोकलुनि खां पोइ मुक़ररु करण वारे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो जॾहिं त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर फौरी नज़रसानी दरख़्वास्त मुक़ररु करण ख़िलाफ़ राय ॾिनी। चीफ जस्टिस मौक़िफ़ इख़्तियार कयो त माण्हुनि जा आइनी हक़ संदन मोकलुनि खां वधीक अहम आहिनि। नाइंसाफ़ी थींदी जेकॾहिं अपीलुनि खे जल्द ॿुधणी लाइ मुक़ररु न कयो वञे। जस्टिस मुनीब अख्तर चयो त रूल्स मूजिबि अदालती साल सेप्टेम्बर जे ॿिए सूमर ते शुरू थींदो। चीफ जस्टिस 15 जुलाई खां अदालती मोकलुनि जो ऐलान कयो। हुन चयो त मोकलूं कंहिं बि ज़ाब्ते मूजिबि रद्द नथी करे सघजनि या कमेटी तोड़े चीफ जस्टिस बि अदालती मोकलूं रद्द नथो करे सघे।